कराची जे सोराब ॻोठ टाउन वारे इलाइक़े लासी ॻोठ में गैस जी अणएलानियल लोड शेडिंग शहरियुनि जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। शहरियुनि जो चवणु आहे त गैस जी लोड शेडिंग 14 खां 16 घंटा कई वञे थी। गैस न हुजण जे करे जंहिं सबबि असांखे रंध बचाव करण में ॾुखियाइयूं पेश अची रहियूं आहिनि। गैस जो बिल आहे 10 खां 12,000 बिल आहे। महीने में गैस अचे ई कोन थो पियो। राति ॾींहुं हेॾो थो असांजो अटो पियो आहे, हर शइ पियो आहे, कुझु बि कोन्हे को। ॿार न बग़ैर नाश्ते जे बग़ैर खाइण जे स्कूल था वञनि, मोटी वञनि था, मानी घुरनि था पिया। काॾों ॿारनि खे ॾियूं, होटल जी मानी वठंदा आहियूं जेका 20 खां 25 मानी पवंदी आहे। रद्द पचाव काथे आहे? बुख उञे बस रद्द पचाव काथे आहे? रुगो होटलनि जी मानी आहे ऐं बिल डबल डबल थो पियो अचे। हुकूमत खे मुतालबो आहे त हिन गैस जो मसइलो हल करे। सर्दियूं अचण शुरू थी वेन त गैस बिल्कुलु अचण बंदि थी वियो आहे। हलियो सिलो तव्हां ॾिसी सघो था, एमएल बी असां सिलेंडर ते पचाए करे सिस्टम कयूं था। उन जे बावजूद बि जेको आहे सुबुह जो ॿारड़ा नाश्ते जे लाइ स्कूल वञनि था, उहे बुख ते परेशान था लॻनि। जीअं सर्दियूं अचण शुरू थी वञनि, उन खां पहिरियों त लोड शेडिंग हले थी। जेकर सर्दियूं अचण शुरू थी वञनि त गैस बिल्कुलु हलियो थो वञे। गैस लाइ ॾाढी परेशान लॻी पिया। नंढा ॿार आहिनि, स्कूल वञण ॾाढो तंग परेशान लॻा पिया। जेको अॻे माना गैस जो बिल पोइ अचे माना 200-300 रुपया 500 रुपया, हाणे 6-7 हज़ार बिल थो अचे। गैस बिल्कुल नहीं आ रही है। गैस के बिल आते हैं डबल डबल ट्रिपल, गैस आती नहीं है। हम लोग परेशान है बड़ा। कैमरामैन तला चांडियो सां गॾु पीर यूनिस चांडियो, धरती टीवी न्यूज़, कराची।